दोस्तों पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में दोस्तों तव्हांखे हिकु शइ वाज़े नज़र ईंदी, उहा आहे जाबर ऐं रूंडो और हसीना बेगम जी चालाकी। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में हाणे नई ही चाल खेॾंदा ऐं चाकर ऐं सांवल खे पाण में विड़हाए धुप कराइण जे लाइ नयूं साज़िशूं रचंदा ऐं चालूं खेॾंदा। होॾां सांवल बि घटि न आहे, सांवल बि पंहिंजूं पुराणियूं कहाणियूं ॿुधाए चाकर जे ज़हन में कुझु ॻाल्हियूं विहाईंदो थो वञे ऐं चाकर खे फ़िलहालु त कुझु सम्झ में नथो अचे। चाकर इन इंतज़ार में आहे त सॼियूं ॻाल्हियूं इन खां ॿुधां, इन जा राज़ खोलियां, छो त वॾे साईं जे वेझो इहो नज़दीक हुयो घणो ऐं पोइ उन्हनि मां निचोड़ कंदुसि त सच छा आहे त कूड़ छा आहे, उन हिसाब सां कम खे हलाईंदुसि। इहो जाबर जी कोशिशि लॻी पई आहे, सॉरी चाकर खान जी कोशिशि लॻी पई आहे। इन जो मतिलबु इहो आहे त अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे अहिड़ा सीन ॾिसण वटां मिलंदा जो तव्हां परेशान थी वेंदो। दोस्तों अॼु वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते शाद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हां जो चैनल आहे, हिन चैनल ते अव्हांखे बर वक़्तु हर अपडेट्स मिलंदी रहंदी आहे।